हज़रत सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने शरीफ का मक्के तरफ वञी रहा त रस्ते में हज़रत सैयदना इब्न मुती अलैहि रहमतुल्लाह अलैहि सां मुलाक़ात थी। उन्हनि अर्ज़ कयो, साईं मुझे खूह में पानी तमाम घट है, सो मेहरबानी फरमायो, दुआ फरमायो, करम फरमायो त जीअं मुझे खूह जो पानी वधी पए। साईं जन खूह जो पानी भरायो डोल में ऐं साईं जन पीतो। पीअण खां बाद बुरड़ी फरमाए डोल में विधी ऐं उहो डोल वापसि खूह में विझरायो त फौरन उहो खूह जो पानी वधी वियो ऐं तमामु सुठो मिठो थी वियो, अॻे खां बि बहितर खां बहितर थी वियो। इहा आहे इमाम हुसैन आली मक़ाम जी करामत, जंहिं सभिनि पाणी पीतो ऐं उहो खूह जो पानी तमामु वधी वियो ऐं मज़ेदार थी वियो। बाग़ जन्नत के हैं बहरे मदा खान अहल बैत, तुमको मज़दा नार का ए दुश्मनाने अहल बैत।